शाम जो दिलकश नज़ारो तू ऐं मां, समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां, ओ समुंड जूं छोलियूं किनारो तू ऐं मां। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक जी कोशिशि हूंदी आहे त हिननि 2 कलाकनि में अव्हां सां मोहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे, ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। किथे किथे मींहुं वसे पियो, किथे किथे मौसम ज़बरदस्त थी वियो आहे ऐं किथे किथे पाणी घणो अची वियो आहे। सो ही त हिकिड़ी चवंदासीं न त मूनसून जेके बारिशूं ईंदियूं आहिनि त मौसम ॾाढो ज़बरदस्त करे छॾींदियूं आहिनि, थधिकार आणे छॾींदियूं आहिनि ज़िंदगीअ में। पर बारिशूं वरी घणियूं जॾहिं थी वेंदियूं आहिनि त पोइ असांजा जेके वरी इंतिज़ामात आहिनि उहे थोरा फेल थी वेंदा आहिनि। इन जे करे असांजे लाइ उहा रहमत ज़हमत बणिजी वेंदी आहे। सो अलाह साईं खां दुआ आहे त अलाह साईं करम करे, अलाह साईं रहम करे असां सभिनी जे मथां। सो किथे किथे अॼु घणी बारिश पई, केतिरी पई। हिन वक़्तु मां घरां जॾहिं निकितुसि त सन टी वी ते ईंदे ईंदे तमामु घणी तेज़ बारिश हुई, नज़र ई कुझु कोन पियो आयो गाॾी मां। पर पोइ बि मूं चयो न, अॼु प्रोग्राम कयूं था, छो त कल्ह असां प्रोग्राम कोन कयोसीं। कल्ह कुझु मसरूफ़ियात बि हुई ऐं मौसम जो बि हुयो। पर अॼु मूं चयो न, अॼु पाण प्रोग्राम हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं त भला जेकॾहिं केरु गुसाए थो त वरी हिकिड़ो ॾींहुं वरी ॿियो ज़रूरु अचे माण्हू। सो लव यू ऑल। अव्हां सां मोहबत आहे, अव्हां सां प्यार आहे, अलॻि क़िस्म जो हिकिड़ो रिश्तो आहे अव्हां सभिनी सां, अव्हां व्यूअर्स सां। त छो त हीउ जेको रिश्तो आहे असांजो, अहिड़ो इन रिश्ते जहिड़ो मज़बूत ऐं इन रिश्ते जहिड़ो वफ़ादार, इन रिश्ते जहिड़ो ताक़तवर रिश्तो मूंखे नथो लॻे त ॿियो किथे हूंदो, जेको हवा जे ज़ोर ते हूंदो आहे। ऐं स्पेशली जॾहिं तव्हां हिक ॿिए खे, मूंखे तव्हां सभु ॾिसो पिया पर मां तव्हांखे ॾिसंदो आहियां, पर तव्हां सां ॻाल्हि ॿोल्हि थींदी ईअं लॻंदो आहे त मां पंहिंजी फैमिली सां ॻाल्हायां पियो, पंहिंजे प्यारनि सां ॻाल्हायां पियो, पंहिंजे दिलि वारनि सां ॻाल्हायां पियो। में पाण प्रोग्राम में कॉल्स बि वठंदासीं, कचहरी बि कंदासीं, पर हमेशह हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे उहो कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ सूफ़ी कलाम आहे। हिन सूफ़ी कलाम खे तव्हां ज़रूरु ॿुधिजो ऐं पंहिंजे दिलि में लाहिजो। सो ख़ूबसूरत कलाम तुम बावजद अली अली सनम आरवी जो आवाज़ु आहे। हिन ट्रैक खां पोइ तव्हांजी लाइव कॉल्स, तव्हांजा मैसेज, तव्हांजूं कचहरियूं मूं सां गॾु रहिजो।
वेलकम जी, खुशामदीद, भली कार अगेन अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां सिंध टीवी जे प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जी मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जे ख़ुशियुनि जा अहसास हिन प्रोग्राम में हूंदा आहिनि शामिल। कोशिशि हूंदी आहे तव्हां सां मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं घणो कुझु विराइजे। सो 021351244। अॼु तव्हां नंबर मूंखे ॿुधाइजो, मुंहिंजो नंबर कहिड़ो आहे। हे चेंज कंदा रहंदा आहिनि नंबर, पुराणो वारो नंबर हाणे न रहियो आहे। सो तव्हां कॉल कयो ऐं कॉल करे मूंखे पंहिंजो अॼु मुंहिंजो फ़ोन नंबर ॿुधाइजो त कहिड़ो नंबर आहे। सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, हिन नंबर खे डायल कयो, प्रोग्राम में शामिलु थियो। मैसेज तव्हां करे सघो था, राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था, मतिलबु पैगाम बि मोकिले सघो था। सो कचहरियूं कंदासीं, गीत गाना बि ॻाईंदासीं, शाइरी बि ॿुधंदासीं अव्हां खां। पर मौसम ॾाढो ख़ुशगवार थी वियो आहे, ज़बरदस्त थी वियो आहे। हिन वक़्तु कराची में बि तमामु घणी बारिश पइजी रही आहे ऐं इहा जेका बारिश हूंदी आहे इहा हूंदी त रहमत आहे, पर असांजे जेके शहरनि जा इंतिज़ामात आहिनि या असांजे जेके शयूं आहिनि उहे हिनखे ज़हमत बणाए छॾींदा आहिनि। सो अलाह साईं ख़ैरु करे, अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त रहमत वारी बारिश रखिजांइ मुंहिंजा मालिक साईं। ऐं हल्की हल्की ख़तमु, बसि काफ़ी थी वियो। सो तव्हांजी तरफ़ छा थी रहियो आहे, तव्हांजी तरफ़ केतिरी बारिश आहे, केतिरो मींहुं आहे ऐं को नुक़सानु त न थियो आहे? मींहं खे इंजॉय कयो पिया, मींहं खे तव्हां मींहं खां परेशान थी विया आहियो? ज़रूरु अॼु मींहं जे बारे में पाण कचहरी कंदासीं। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हलो, आवाज़ कोन थो अचे, स्पीकर बि कोन्हे लॻल, छा कजे दोस्त? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। अबा कहिड़ा हाल अथई मुख़्तियार? राजा साईं ख़ैरु लॻो पियो, दुआऊं आहिनि, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तुंहिंजी दुआउनि सां, तुंहिंजे बिल्कुलु साम्हूं वेठो आहियां। कहिड़ा हाल आहिनि? काछे जा छा हाल आहिनि? वाही पांधीअ जा? वाही पांधे जा हाल ज़बरदस्त आहिनि, पर बारिश जेको आहे सो तमामु घणो परेशान कयो आहे। अच्छा। हा, तमामु परेशान कयो आहे। अॼु सुबुह जो मंझंदि 1 बजे खां वठी मुसलसल बारिश शुरू आहे, अञा ताईं न बंदि थियो आहे। अलाह ख़ैरु करे, अलाह ख़ैरु करे, अलाह साईं। पोइ नए त वही हूंदी आहे तव्हांजी? हा, नयूं वेही आहियूं, चारई पासे नयूं, पाणी ज़बरदस्त, मुल्क सॼो पाणी पाणी आहे। 2010 जूं यादूं ताज़ी थी वियूं आहिनि। 2010 में ॾाढो नुक़सानु थियो हुयो। सो अलाह साईं 2010 में ॾाढो नुक़सानु थियो, हाणे बि दुआ कयो अलाह ख़ैरु करे, अलाह रहम करे, अलाह रहम करे। छो त इहे ई अञा ॿुधाइनि मौसम वारा ॿुधाइनि था त अञा सुभाणे बि बरसाति आहे। अॼु त मुसलसल यको बरसाति हुयो। मींहुं त आहे पर जेको ॿोॾि वारी सूरत हाल आहे, जेका सिंधू दरिया में जेका सूरत हाल आहे, उहा बि ॾाढी ख़तरनाक ॿुधाई पई वञे। सो अलाह साईं ख़ैरु करे, जेको आहे सो पंहिंजे आड़े पाड़े वारनि जो कोशिशि करे ख़्यालु रखो। ऐं जेकॾहिं तव्हांजे चारो तरफ़ पाणी थी वियो आहे त तव्हांखे अहिड़ी जॻह ते अची वञो जिथे तव्हांखे नुक़सानु कोन थिए। कोशिशि कयो, छो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे दरिया बि पासे में आहे। अलाह ख़ैरु करे, राति यको शाम सिजले थे खां वठी अलाह अलाह पिया था कयूं, अलाह ख़ैरु करे, ख़ैरियत सां हे ॾींहं गुज़री वञनि, कंहिंखे नुक़सानु न थिए, को जानी को माली नुक़सानु माण्हू भारे वठंदो पर को जानी नुक़सानु न थिए। हा, बसि अलाह रहम करे। ॿियो ॾियो हाल अहिवाल, छा छा भला घर में कहिड़ा कहिड़ा डिशिस ठारायई? को अॼु खाधासीं तहरी चांवर, जेको गुड़ मिलाए खाइबो आहे। ताहरी, हा हा, आहा, वाह वाह। तहरी चांवर खाधासीं, पर थोरो चांवर कचा हुया। छो कचा कीअं थिया? वाह, हेॾे अची वियो आहियां नहीं मैं। हा, तव्हां खाधा हुया छा? न मां हेॾा दोस्त सां आहियां। हा, ॿियो ॿुधाए मुख़्तियार, छा थो ॿुधाई? का शाइरी थो ॿुधाई, छा थो करी? शाइरी ॿुधायां थो, उस्ताद बुखारी जो शेर आहे। हा, ॿुधायो। सम्झम सूर सुरूर, हा, सम्झम सूर सुरूर, लातम तोसां मींहं, वाह, कोड़ो मिठो कुर्ब में मोहब कयम मंज़ूर, आहा, झुमाए उस्ताद खे लोछ बचे भरपूर, कहिड़े रीत ज़रूर माणियम तुंहिंजूं मोहबतूं, कहिड़े रीत ज़रूर माणियम तुंहिंजूं मोहबतूं। वाह छोकिरा वाह, छा कजे छा कजे। अॼु भई कैमरा जी जेके ज़िमेदारियूं मल्हाए पियो उहो आहे असांजो नईम रिंद। महिरबानी मुख़्तियार, महिरबानी महिरबानी महिरबानी। नईम, ॿियो छा हाल आहे? ख़ुशी? कीअं माना फील पियो थिए? आप घणे टाइम खां पोइ कैमरा पियो हलाई? नईम रिंद भाई असांजो उहा चाबी आहे, माना उहो चवंदा आहिनि न, उहा चाबी आहे जेका जंहिं गाॾी खे लॻी वेंदी आहे, उहा चाबी आहे। बसि हाणे तारीफ़ कई मां, अञा वेंदो बि थो वञे होॾे, मां हेॾे बीठो आहियां वरी बि। सो छा कजे छा साहिबु, भले सुठी ज़िमेदारी दोस्त खे ॾिनी अथई, करे करे भले शौक़ु पूरो करे, छा कजे छा कजे। भाई मुंहिंजो दमादम सिंध में हूंदो आहे, साउंड ते हूंदो आहे, साउंड इंजीनियर हूंदो आहे, हिन प्रोग्राम में ओबी ते हूंदो आहे, ऐं अॼु वरी कैमरामैन असांजो इरफान लाइ किथे हलियो वियो आहे।
इन करे नई कैमरा जा लवाज़मात हिते उहे पूरा पियो करे। सही बताइए मतलब हा भंड हाँ न इहो भंड न इहो चेंज थियणु खपे सो ख़ैर कॉल आहे हा सो कॉल भई करे सघो था टेलीफोन ऐं किथे किथे वरी हिन वक़्तु न हू हूंदो आहे सिलसिलो जॾहिं मींहुं ईंदो आहे असांजी जी ज़िंदगी में मानसून जूं बारिशूं थींदियूं आहिनि वॾनि शहरनि खे छॾे करे जेके नंढा नंढा शहर हूंदा आहिनि उन्हनि में माना पाणीअ जो फोड़ो किरंदो आहे उन शहर में लाइट बंदि करे छॾींदा आहिनि त को मथां टेक्निकल प्रॉब्लम थी वञे या को वधीक सीन थी वञे सो ॾाढा भई ॾुखिया इहे मरला हूंदा आहिनि मींहं वारे टाइम जा बि। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे दादा? शानवाज झूलण ॻाल्हायां पियो बलोचिस्तान मां ई भाउ सां ॻाल्हाइणो हो। जी जी मां ॻाल्हायां पियो भाउ बलोचिस्तान जे कहिड़े शहर मां? सही असां रुमाणे मां। हा रुमाणे मां। थोरो तेज़ ॿुधायो। ॿियो सां पियो ॻाल्हाए। चलो पंहिंजो ख़्यालु रखिजो तव्हां जॾहिं वरी पंहिंजो आवाज़ु ॿुधिजो त पोइ पछताइजो ठीकु आहे। ओके अदा ॾेई छॾियो शाह साहब ज़मानत कराए छॾीसि। छा कजे भॼन टेलीविज़न जो आवाज़ु बंदि करे सिर्फ़ु टीवी ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो सॉरी टीवी ॾांहुं ध्यानु न ॾींदा कयो फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो पर टीवी जो आवाज़ु बंदि रखंदा कयो। हा सो भाउ जेको मुख़्तियार उस्तमाणी हुन चयो आहे ताहिरी ठाराई मां ॾाढी बचपन खां वठी ॾाढी ताहिरी खाईंदो हुउसि हाणे कुझु ॾींहं पहिरियां फरमाइश कयमि घर वारनि खे त को गुड़ कोन हुयो अॼु वरी दिलि चए पई त अॼु वाक़ई अॼु वरी गुड़ कोन हूंदो पोइ हाणे छा कयूं ॾिसूं था चऊं था कंहिंखे मैसेज कयूं था ताहिरी अॼु खाइणी आहे भई अॼु न त सुभाणे ज़रूरु खाइबी। सो अव्हांजूं मोहबतूं अव्हांजो प्यार राति जे हिन पहिरे खे अञा वधीक ख़ूबसूरत कंदो आहे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम अस्सलाम सर नमस्ते। नमस्ते नमस्ते सर केरु आहे? सर आउं भीमराज चनानी भील उमरकोट खां। कहिड़ा हाल आहिनि भीमराज? ख़ुशि आहियां सर बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां जी दुआऊं समुदाय ठीकु आहियो सभु कैरियर? एवन एवन अलहमदुल्ला अलहमदुल्ला। तव्हांजे पासे त माना ईअं बहार लॻी पई हूंदी मज़ो लॻो पियो हूंदो? जी हा सर बिल्कुलु बिल्कुलु शुक्र आहे मालिक जो सफ़ा जन्नत लॻी पई कश्मीर लॻी पई थर बारिशूं पवनि पियूं थर में मालिक जा एहसान आहिनि हूअं त हालांकि ज़बरदस्त वसे पई बसि खवण न वञी हा खेवण आहे ॾेखारनि अॼु त फ़िलहाल तक़रीबन शाम खां पोइ मौसम बहितर थी वियो आहे। हिन पासे बि ॾाढो मींहुं पियो वसे सवला साईं तव्हां छा कंदा आहियो राज भाई? किथे? उमरकोट में। उमरकोट स्कूल वेंदा आहियो? बिल्कुलु सर रेगुलर असां खानदानी टीचर आहियूं ॾाॾो ॾाॾी माशाल्लाह 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 ज़बरदस्त अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं उस्तादनि जे लाइ त हमेशह एतिराम हूंदो आहे पर तव्हांजो पूरो ख़ानदान उस्तादनि जो ख़ानदान आहे सो असां ते न उहो चवंदा आहिनि त असांखे आशीर्वाद ॾेई छॾियो पंहिंजो। सर बिल्कुलु 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 थैंक यू एतिरो असांखे मान बख़्शियो। शो ॾिसंदा आहियो असांजो? सर बिल्कुलु बिल्कुलु तक़रीबन कोशिशि कंदा आहियूं ॾिसंदा आहियूं छो जो तक़रीबन सेटिंग उनखां अलावा जेके ख़ासि करे जेके कॉल्स ईंदियूं आहिनि उहे मज़ो ॾींदियूं आहिनि। ठीकु आहे ठीकु आहे महिरबानी महिरबानी। कॉल पहिरियों दफ़ो कई आहे तव्हां असांखे? जी जी सर। चलो को गीत ॿुधायो अॼु उस्ताद आहियो तव्हां त को कलाम ॿुधायो को गानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। बसि सर पंहिंजो हिकिड़ो सूफ़ी आहे सॉन्ग उहो तव्हां सां शेयर ज़रूरु कयां थो। जी जी प्लीज़ जी। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं मौजूद हूँ मैं हर जगह मौजूद हूँ मैं हर जगह पहचानता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं घर मेरा तेरे घर में है दिल मेरा तेरे दिल अंदर दीद का दरवाजा ए दिल खोलता कोई नहीं कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। वाह वाह सिंह महिरबानी महिरबानी सर महिरबानी ॾाढो ज़बरदस्त कलाम ॿुधायो। हक़ीक़त आहे त कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं ख़बर न पवंदी आहे त हिन दुनिया में केरु कंहिंजे रूप में अची वञे त हर माण्हूअ जो ख़्यालु कंदा कयो हर माण्हूअ जो एतिराम कंदा कयो हर माण्हूअ सां प्यारु कंदा कयो हर माण्हूअ जी इज़त कंदा कयो चाहे नंढो हुजे या वॾो हुजे पर एतिराम हर माण्हूअ जे लाइ लाज़मी हूंदो आहे इख़लाक़ ऐं मोहबत हर माण्हू जे लाइ लाज़मी हूंदो आहे। मां हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि मां जिथे बि ऑफिस में कमु कंदो आहियां मूंखे जेकॾहिं केरु भाउ चवंदो आहे न राजा भाउ त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। माण्हू मूंखे सर चवंदा आहिनि काफ़ी ऐं कॾहिं कॾहिं सर मां वरी भाउ चई छॾींदा आहिनि त मूंखे उहो सर खां वधीक जेको भाउ में जेका
मोहब्बत ऐं इज़त नज़र ईंदी आहे न, उहा सर में मूंखे ॿुधण में या नज़र न ईंदी आहे। सो असांजो नईम बि माशाल्लाह पुलिस, कराची पुलिस जो वई तमामु ज़बरदस्त छा चवंदा आहिनि त फ़ोटोग्राफ़र आहे। कमु त माना आहे त पुलिस वारो, पर फ़ोटोग्राफ़र आहे। त इहो बि कॾहिं कॾहिं मूंखे ईअं सर चवंदो आहे, वरी कॾहिं कॾहिं भाउ चवंदो आहे, त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। त मां ॿुधायां पियो त सर खां वधीक जेको भाउ जो रुतबो आहे, जेको माण्हू तव्हांखे भाउ चवे थो, त बसि उहा ॻाल्हि ख़तमु थी वई। सो लवली कॉल्स, लवली कचहरियूं, लवली ॻाल्हियूं। ऐं अॼु मां ग्रीन टी ॾाढी ज़बरदस्त पियां पियो भई, गरम गरम, छो त अॼु सॼो ॾींहुं मूं 2 खां 3 4 कप चांहि जा पीता आहिनि। चांहि मूंखे छॾणी आहे, पर चांहि वरी आउं घर में हूंदो आहियां त घणो करे चांहि पीअंदो आहियां, ॿाहिरि न पीअंदो आहियां, पर घर में हूंदो आहियां त चांहि ठाराए वठंदो आहियां। तो चांहि वरी निंड बि फिटाईंदी आहे, चांहि वरी थोरो एनर्जेटिक बि कंदी आहे माण्हू खे, चांहि वरी थोरो जेको आहे सो जेका असांजी सोचूं हूंदियूं आहिनि उनखे बि थोरो आस पास करे छॾींदी आहे, त सुठो लॻंदो आहे। मतिलबु उहो चवंदा आहिनि न त अलॻि हिकिड़ी वाइब्स हूंदियूं आहिनि आफ्टर टी। चांहि खां पहिरियां त हिकिड़ो अलॻि माण्हू जी कैफ़ियत हूंदी आहे, चांहि खां पोइ वरी कैफ़ियत ॾाढी अञा मज़े वारी थींदी आहे। वठो था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु? मां अहमद अली थो ॻाल्हायां, शिकारपुर खां। साईं अहमद अली साहब, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। अहमद अली छा कंदो आहे? साईं वांदा आहियूं, नौकिरी वोकिरी ॾिसी ॾियो नी। वांदा आहियो? त वांदो त माण्हू कमाल कंदो आहे, पोइ तव्हां को अञा कमाल नथा कयो छा? बसि साईं उहो कमाल वेठो कयूं था। हा, कमकार बि त करिणो आहे न, ज़िंदगी लाज़मी 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 ज़रूरी आहे। कमकार न थींदो त मज़ो न ईंदो। हा, बिल्कुलु बिल्कुलु। चले गुड। भली का हाल एवन एवन एवन। तव्हां पहिरियों दफ़ो आया आहियो प्रोग्राम में? हा साईं, पहिरियों दफ़ो आहियां प्रोग्राम में, बरसाति हुई त काॾे ॿियो को कमकार कोन हुयो, चयो त साईं जन सां कॉल ते ॻाल्हाइजे। न न, चङो कयो। कमकार न आहे त इहो बि हिकिड़ो वॾो कमु आहे, तव्हां कॉल करे पंहिंजी पूरी। सो शिकारपुर जो छा हाल आहे? शिकारपुर में मींहुं वसे पियो हींअर, न पियो वसे? मींहं जी छा सूरत हाल आहे? मींहुं तमामु घणो आहे हिते, अलाह साईं रहम कंदो। केॾी महिल खां शुरू थियो आहे ऐं शहर जा इंतिज़ामात कीअं आहिनि? पाणी वाणी त न भरिजी वियो आहे? 11 बजे खां वठी मींहुं शुरू थियो आहे, अञा ताईं हले थो, अलाह रहम कंदो। न, सुबुह 11 खां पोइ मींहुं पाणी वाणी त न भरिजी वियो आहे हुते? न न साईं, शिकारपुर जा इंतिज़ाम माशाअल्लाह बहितरीन आहिनि। बहितरीन आहिनि। वेरी गुड वेरी गुड। भई शिकारपुर जे इंतिज़ामिया जी तारीफ़ थी आहे भई, शिकारपुर जी इंतिज़ामिया। असांजो शिकारपुर क़दीमी शहर आहे, हिस्ट्री वारो शहर आहे, पर थोरो असां पोइते पइजी विया आहियूं, हुनखे असां डेवलप न करे सघिया। ड्रेनेज सिस्टम मतिलबु तव्हां चओ था त शिकारपुर जो बहितर आहे? फर्स्ट क्लास साईं। चले गुड गुड गुड। सखर खां बहितरीन आहे। अच्छा अच्छा, सखर में वरी बनाए, सखर सां छो मिलायोसीं? उहो हुननि मालिकनि खे ख़बर, जेके सखर जा मालिक आहिनि, शिकारपुर जी मैनेजमेंट माशाअल्लाह बहितरीन आहे। हा, न न ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच। बरसातूं ॾाढियूं थी वियूं आहिनि, मींहं ॾाढा वसी विया आहिनि, ऐं मींहनि जे करे पोइ ज़िंदगी थोरी ॾुखी थी वेंदी आहे माण्हूअ जी। पर इंशाअल्लाह अलाह साईं बहितरी कंदो। ॾुखनि पुठियां सुख हूंदा आहिनि, सो अलाह साईं सभिनी जे पासे रहम करे। महिरबानी। को कलाम वलाम ॿुधायो, मींहं जो मौसम आहे त? कलाम त कोन, बसि तव्हां सां वरी चयो त राब्तो थी वञे असांजो, तव्हां शो ॾिसंदा हुयासीं, दिलि चयो त कॉल कजे। पोइ अॼु काल खां पोइ अञा ॾिसंदो कंटिन्यू, या हाणे अॼु खां पोइ न ॾिसंदो? साईं ॾिसंदा, महिरबानी महिरबानी दोस्त, महिरबानी महिरबानी कुर्ब। छा कजे छा कजे छा कजे? उहो ॿुधो आहे न, हर कम कार में ॿ 4 मजबूरियूं, हे कहिड़े प्यार में 1000 मजबूरियूं, हे कहिड़े प्यार में 1000 मजबूरियूं, हर कम कार में 2 4 मजबूरियूं। हाय हाय। वरी अॻियां चए थो त रीत बुखारी जिए जिए जिए, जीत सफ़ा जी जाथे काथे बीहे, ख्वाम ख्वाजूं ख्वार मजबूरियूं, ख्वाम ख्वाजूं ख्वार मजबूरियूं, हे कहिड़े प्यार में 1000 मजबूरियूं, हे कहिड़े प्यार में 1000 मजबूरियूं। हाय हाय, छा कजे छा कजे? हर कम कार में 2 4 मजबूरियूं, पर हिन मींहं में बरसाति में वरी 1000 मजबूरियूं। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। राजा साईं छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चङा भला आहियो? महिरबानी महिरबानी अनवर साईं, तव्हां ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह, दुआ आहे मालिक जो महिरबानियूं आहिनि। ॿियो हाल वाल कराची जो मौसम जो? कराची अदा ऐं सॼो ॾींहुं कल्ह त असांजो इवेंट हो हिकिड़ो, उन में हुउसि त बारिश पइजी वई, भई मींहुं वसी वियो, ऐं उन खां पोइ वरी जेको अॼु जी ॻाल्हि आहे त
त अॼु असां छा चवंदा आहिनि हिन ॻाल्हि खे हेलो हलो आवाज़ु अचे पियो अॼु वरी आउं घर ई हुयुसि शाम जीअं निकितो आहियां त बसि मींहुं अचे थो मुंहिंजो आवाज़ु हेलो मुंहिंजो आवाज़ु अचे थो तव्हां ॾे हेलो हलो आवाज़ अचे पियो सर तव्हां ॾे अचे थो मुंहिंजो आवाज़ु आवाज़ अचे पियो पोइ ॻाल्हायो न ॻाल्हायो पिया ॿुधो भला ॿुधो असांखे हा ॿुधां पियो बिल्कुलु ॿुधां थो मींहुं घणो वसियो आहे झांगार में सी हा मींहुं इलाही वसियो आहे चढ़ी वियो आहे मथे ते हा जी जी हींअर मींहुं मच्छर में पाणी अची वियो आहे माशाअल्लाह सेवन जो रस्तो जेको असांजो ईंदो वेंदो उहो बि कटिजी वियो आहे असांखां अच्छा झांगारा टू सेवन तव्हांजो रस्तो कटिजी वियो आहे जी हा छोजो बरसातूं आहिनि न नहनि जा पाणी आहे न नहनि जो पाणी जे करे जेको रस्तो वरी कटिजी वियो आहे मींहुं ॾाढो वसे पियो मां अॼु जी जी हा अलाह पंहिंजो रहम करे हाणे हाणे गंज थी वियो बसि गंज थी वियो अलाह करम कंदो अलाह करम कंदो ॿुधायो अॼु छा था ॿुधायो कहिड़ो कलाम था ॿुधायो जी 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 बिल्कुलु हा ये कफन ये कब्र ये जनाजा रस्म शरीयत है ये कफन ये कब्र ये जनाजा रस्म शरीयत है इंसान मर तो तब ही जाता है जब याद करने वाला कोई न हो महिरबानी अनवर बलोच साहब साईं झांगारा मां सो हाणे हलूं था हिकिड़े गाने तरफ़ प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे बंधू सखियाणी जो बरसात जी भेनल मिटी एंजॉय बरसात जी बिन मिटी बरसात जी बिन मिटी जंहिंजे हुगावते मची तो सां मिलण जी आरज़ू कोनो वेसाह थी फुटी बरसात जंहिंजे हुगावते मची तो सां मिलण जी आरज़ू कोनो वेसाह थी फुटी बरसात जी बिन मिटी जाता है खेलियों उन्हें बिनल मिटिया मजा मौसिया जाता है खेलियों तो के संभार दे पिरी बाकी जमार पे गुटी बरसात जंहिंजे हुगावते मची तो सां मिलण जी आरज़ू कोनो वेसाह थी फुटी बरसात जी बिन मिटी
वेलकम जी वेलकम, खुश आमदीद, भलीकार। अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में ऐं अवां जो प्यार, अवां जो ख़ुशियूं ऐं अवां जे ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में हूंदो आहे शामिल। छो त राति थिए थी, सूरज जाॻंदा आहियूं, राति जो ई असां ईंदा आहियूं हिन प्रोग्राम में, कोशिशि कंदा आहियूं त राति जे हिन पहर खे वधीक पाण इंजॉय कयूं ऐं राति जे हिन पहर खे अञा वधीक ख़ूबसूरत बणायूं। छो त तव्हांजो लाइव कॉल्स ऐं कचहरियूं ॻाल्हियूं त हूंदियूं आहिनि, पर तव्हांजी आवाज़ में जेकॾहिं के गाना हूंदा आहिनि, के तव्हां झूंगारींदा आहियो त अञा मज़ो ईंदो आहे, या का शाइरी ॿुधाईंदा आहियो, ॾाढो सुठो। मींहुं वसे पियो, हर जॻह ते मींहुं वसे पियो। कराची में बि हिन वक़्तु तमामु तेज़ बारिश पए पई, जेॾीमहिल मां घरां आयुसि स्टूडियो जी तरफ़, तमामु तेज़ मींहुं वसे पियो। पर हाणे अॻियां ॾिसूं छा थो थिए, अलाह साईं ख़ैरु करे, अलाह साईं रहम करे। छो त मींहुं तमामु घणो वसंदो आहे त पोइ अर्बन फ्लडिंग जो हिकिड़ो सिग्नल मिली वेंदो आहे, ख़तरो थी वेंदो आहे वॾनि वॾनि शहरनि में बि। पर हिन वक़्तु सखर ऐं गुडू बिराज ते बि पाणी जो चाढ़ जेको आहे तमामु घणो आहे। सो बसि अलाह साईं खां दुआऊं घुरी सघूं था ऐं कोशिशि कयूं त जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि या जेके दरिया जे रस्ते में जेके ॻोठ आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं त पंहिंजो घरु, पंहिंजूं शयूं ख़ाली करे पके ते अची वञो, मथे अची वञो। छो त दरिया पंहिंजी जॻह, दरिया पंहिंजो जेको रूट आहे उहो कॾहिं बि मटाए सघे थो ऐं पंहिंजी जॻह छॾींदो कोन्हे को। जीअं तव्हां पंजाब में रावी जी सूरत हाल ॾिठी त 40, 42, 45 सालनि खां पोइ पाणी जेको आहे सो इन तरफ़ अची वियो। सो दरिया जेको बादशाह आहे उहो पंहिंजी जॻह कोन छॾींदो आहे। त कोशिशि करे जिथे ॾिसूं था त ग़लति क़िस्म जूं सोसाइटियूं ठहनि थियूं, ग़लति क़िस्म जा ॻोठ अॼु था वञनि दरिया जे ॿेट में, त उनखे असां रोकियूं। अॼु असां रोकींदासीं त सुभाणे असांजी जान जी बख़्शिश थींदी, सुभाणे असांजे जेको मुस्तक़बिल में जेके असांजा बचिड़ा आहिनि या उन्हनि जा जेके बचिड़ा हूंदा उहे वधीक ज़िंदगी हिते जी सघंदा। न त पाणी कॾहिं बि असांखे काॾे बि खणी वञी सघे थो, ॿोड़े बि सघे थो। सो ख़बर कान पवंदी आहे छा कजे। सो ख़्यालु रखो पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो, पंहिंजे दिलि वारनि जो, स्पेशली पंहिंजे बुज़ुर्गनि जो। मच्छर तमामु घणो थींदो आहे त मच्छर जो ख़ासि ख़्यालु रखो। ॿारनि खे मच्छरदानी विझी ॾियो ऐं जानवरनि जे पासे हिन पासे धुओं शुओं हूंदो आहे त पोइ मच्छर आटो ते हलियो वेंदो आहे परे। सो वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। कॉल डिस्कनेक्ट थी वई, देरि थो करी छा था IFB में ॿुधाइण में। भले भले तूं खोले छॾ, कोई इशू कोन्हे को। सो ख़ैरु मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं हलनि पियूं राति जे हिन पहर खे वधीक असां ऐं किथे किथे ॾिसो हींअर थर आहे, थर जे माण्हुनि में ख़ुशी हूंदी छो त हुते तमामु घणी बारिशूं पियूं आहिनि ऐं माना सावक ई सावक। छो त थर असांजो जेको आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे, जन्नत वांगुरु ख़ूबसूरत आहे। मतिलबु जिथे ॾिसंदा आहियूं त ॾाढो माना ज़बरदस्तु हूंदो आहे। मोर हूंदा आहिनि हुते, पिया नचंदा आहिनि, उॾामंदा आहिनि ऐं कमाल आहे। असांजो वरी थर बि कमाल आहे। त कोशिशि कयूं त हिन मींहं खे रहमत वांगुरु ई इंजॉय कयूं ऐं रहमत वांगुरु ई सम्झूं। बाक़ी जेकॾहिं हीअ जी बारिश जेकॾहिं ज़हमत बणिजी वई, घणो थी वई त पोइ ॾाढो प्रॉब्लम थी सघे थो। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं विरायूं पिया, ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु रखूं पिया। राति जो ही पहर आहे, हिन पहर खे वधीक तव्हां ख़ूबसूरत अञा बणाए सघो था। तव्हां जॾहिं लाइव कॉल कंदो, लाइव कॉल टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे ऐं हिन नंबर खे डायल करे तव्हां कॉल करे सघो था। सो ख़ैरु दोस्त मूंखे शाइरी बि मोकिलिनि पिया, उन्हनि जी शाइरी बि पढ़ूं था, पर सोचियां पियो त 10 बजे खां पोइ उन्हनि जी शाइरी, उन्हनि जा मैसेज बि प्रोग्राम में शामिलु कयूं। तव्हां कंटिन्यू मैसेज मोकिलींदा रहो। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु अदा। केरु पियो ॻाल्हाए? ज़फ़र अली ओठो। किथां? हैदराबाद खां। कहिड़ा हाल आहिनि ओठो साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि हो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। हैदराबाद जा छा हाल आहिनि? मींहुं तमामु घणो वसियो आहे मूं ॿुधो आहे हैदराबाद में। तमामु घणो। कल्ह राति खां वसियो आहे, 9 बजे खां सुबुह 3 बजे ताईं हलियो। फ़िलहाल वक़्फ़ो अथसि। हाणे वक़्फ़ो अथसि न? पाणी वाणी त न भरिजी वियो आहे शहर में? न माशाल्लाह असांजे कमु कयो आहे। हैदराबाद जा जेके बि मेन माण्हू आहिनि सभिनी कमु कयो आहे। कोन ॾिनो अथऊं। हर साल न थियो आहे। इंतिज़ामात बहितर आहिनि। बसि अलाह ख़ैरु करे। जेको वॾो आहे, जेके पाणी जा रेला अचनि पिया उहे गुडू सखर खां किरास कंदा कंदा वरी हैदराबाद जी सही तरीक़े सां किरास करे अॻिते वञनि त पाणी अलाह खां इहा ई दुआ आहे। सो ॿोॾि जो ख़तरो बि आहे, पर अलाह ख़ैरु कंदो। तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। को इंजॉय मतिलबु मौसम खे इंजॉय कयो पिया हिन महिल तव्हां? जी हा बिल्कुलु। त छा ठारायो? ॻोठ जो डप आहे। असां असल आहियूं खैरपुर नातनशाह जा। हा, असांजे ॻोठ में आहे ॿोॾि जो ख़तरो आहे। असां हुनजे लिए दुआऊं कंदा आहियूं त अलाह करे खैर सां तरी वञे। अलाह साईं ख़ैरु कंदो, अलाह साईं ख़ैरु कंदो। ऐं खैरपुर नातनशाह हुन में दरिया जे ॿेट में त कोन्हे? ॿेट में त कोन्हे, पर बसि
हर साल वांगुरु ॿुधंदो आहे। हिन साल बि इहो ई आहे त असांजो फ़सुलु आहे हुते ऐं कोशिशि त इहा ई आहे त आवाम जागी पई आहे पर ॻोड़ींदा आहिनि। अलाह 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 साईं करम कंदो, अलाह साईं करम कंदो। दोस्त तव्हां हिन वक़्तु हैदराबाद में मौजूदु आहियो? जी जी हा हैदराबाद। चलो वेरी गुड। कुझु ॿुधायो को गीत गज़ल गानो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। असां गानो त को यादि कोन्हे, बाक़ी सेहत सॉन्ग तव्हां फरमाइश कयूं था त को भलाए चइजो। हलो हलो ठीकु आहे, महिरबानी महिरबानी महिरबानी। अधु असां सां गॾु गाना त असां हलाईंदा रहंदा आहियूं। हिन नई में एसी खे थोरो सम्झा, एसी सम्झ में नथी अचे। सो ख़ैर मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में असां सभिनी खे शामिलु पिया रखूं। राति जो ई पहर आहे, हिन पहर खे वधीक तव्हां अञा ख़ूबसूरत बणाए सघो था पंहिंजे आवाज़ सां, पंहिंजे नंबर सां, पंहिंजे टेलीफोन सां ऐं मैसेज करे सघो था, शाइरो शाइरी करे सघो था। दोस्त जा मैसेज अचनि पिया, पढ़ंदुसि सर पढ़ंदुसि, बेफ़िक्र थी वञो। ऐं हुन सां गॾु गॾु मींहं जी ॻाल्हि पई हले, बरसातुनि जी ॻाल्हि पई हले त हिन वक़्तु बि कॉल मौजूदु आहे। कॉलर ॾिसूं था त केरु आहे जेको बरसाति में जे मौसम खे इंजॉय करे पियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। साईं केरु पियो ॻाल्हाए? अल्हम्दुलिल्लाह, आप कैसे हो? ठीक ठाक? खैरियत? मैं बिल्कुल ठीक ठाक, मैं बिल्कुल ठीक ठाक। हाँ, पीर मोहम्मद यासीन मालाकंद से बोल रहा हूँ। मालाकंद से बोल रहे हैं, कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह, आपका प्रोग्राम मुझे बहुत प्यारा लगता है ना। बहुत बहुत शुक्रिया। मालाकंद वालों को हम दिल की गहराइयों से खुशामदीद कहते हैं। मालाकंद के क्या हाल है? इस वक्त बारिशें हैं पूरे मुल्क में, तो मालाकंद के क्या हाल है? मालाकंद में बादल है लेकिन बारिश नहीं है। बादल आपको बारिश नहीं है, बारिश मौसम साफ है सारे दिन है ना। सूरज का जो है ना, गर्मी बहुत ज्यादा था हो लेकिन रात को मौसम अच्छा हो। अच्छा हो गया, अच्छा हो गया। चलो वेरी गुड। आज पे आप को गर्मी होता है ना, सूरज बहुत तेज होता है। आप पहली बार आए हैं हमारे शो में? प्रोग्राम देख रहे हूँ, बहुत अच्छे है। मेहरबानी। आपका क्या नाम क्या बताया आपने? अरे मालाकंद से हमारे भाई थे लेकिन आपको कॉल डिस्कनेक्ट थी वही और आपने प्रोग्राम की बहुत तारीफ़ की। सो थैंक यू वेरी मच भाई। अवां ॾिसी रहिया आहियो लाइव विथ राजा, जेको राति जो 9 खां 11 बजे ताईं मंडे ऐं ट्यूसडे लाइव हूंदो आहे। ऐं असां कचहरियूं कंदा आहियूं, ॻाल्हियूं कंदा आहियूं, अव्हांजे दिलि जो हाल ॿुधंदा आहियूं। त हीअ शहर मालाकंद मां हुई। मां तॾहिं चवंदो आहियां पूरे मुल्क जो ही प्रोग्राम आहे। पाकिस्तान, पूरे पाकिस्तान मां कॉल्स ईंदियूं आहिनि असांखे, या हुन सां गॾु गॾु परॾेह मां बि काफ़ी कॉल्स ईंदियूं आहिनि। हाणे थोरो सोशल मीडिया जो दौर त थी वियो आहे। हाणे मां दुबई वियो हुउमि दोस्तनि ॾे, त उन्हनि टीवी वारो सिलसिलो ख़तमु कयो आहे, पर किथे किथे दुबई में, सऊदी में किथे किथे टीवी बि ॾिठी थी वञे, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। सो अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं अहिड़े दौर में, अहिड़े मींहं में, अहिड़े वसकारे में बि तव्हां मूंखे ॾिसो पिया ऐं कॉल्स कयो पिया, त इहा मुंहिंजी वॾी ख़ुशि नसीबी आहे। मां चवंदो आहियां भले 5 माण्हू हुजनि पर प्यार ॾींदड़ हुजनि, मोहबतूं ॾींदड़ हुजनि। जेकॾहिं तव्हां प्यार ॾींदड़ ऐं मोहबत ॾींदड़ तव्हां वटि 5 माण्हू आहिनि त पोइ तव्हां 5 लख माण्हुनि जी ताक़त रखे सघो था। पर जेकॾहिं 5 लख माण्हू तव्हां वटि आहिनि ऐं 5 लख जेको आहे सो मोहबत वारा न आहिनि, नफ़रतुनि वारा आहिनि, त पोइ उन्हनि जो को फ़ाइदो कोन्हे। पंहिंजी ज़िंदगी में नुक़सानु ई तव्हांखे ॾींदा उहे। सो नुक़सान वारनि माण्हुनि खां परे रहंदासीं, कोशिशि कंदासीं त मोहबती माण्हुनि सां जेके असांखे इज़तूं ॾियनि, प्यार ॾियनि, उन्हनि खे पाण सां गॾु खणी हलूं ऐं कोशिशि कयूं त निगेटिविटी खां परे रहूं। काफ़ी माण्हू निगेटिविटी जी पासे हूंदा आहिनि, सॼो ॾींहुं सोचींदा रहंदा आहिनि त जेकॾहिं हीअं थी वियो त पोइ छा थींदो, हीअं थी वियो त पोइ छा थींदो। त अॼु जो सोचींदा कयो, सुभाणे जो अलाह साईं तव्हांजे बारे में सोचे रखियो आहे। तव्हांखे अलाह साईं बहितरु जेको आहे सो ज़िंदगी ॾींदो जेकॾहिं तव्हां अलाह साईं जे मथां यकीन रखो था। त बाक़ी यकीन न हूंदो त पोइ ईअं ई पियो हलंदो सिलसिलो। तो सिलसिले खे जोड़ियूं था, सिलसिले खे टोड़ियूं नथा। तव्हांजूं लाइव कॉल्स सां, तव्हांजूं लाइव कॉल्स, तव्हांजूं कचहरियूं, तव्हांजूं मोहबतूं हिन प्रोग्राम में आहिनि शामिलु। ऐं मौसमु ॾाढो ज़बरदस्तु लॻो पियो आहे ऐं जिथे किथे बारिशूं आहिनि। अॼु मां सॼो ॾींहुं घर में ई हुउसि पंहिंजे में, त शाम जो जॾहिं मां निकितुमि 7 बजे टाइम ते, त हेॾे ॼण सिन टी वी जे लाइ, त पोइ ॾाढो मींहुं रस्ते में ऐं ॾिसण में मूंखे कुझु कोन पियो आयो। पोइ अॼु असांजी ॾाढी माना उहा थी आहे न, कन्वर्सेशन थी आहे त अॼु प्रोग्राम कयूं या न कयूं, कयूं या न कयूं। नईम जो अलॻि मैसेज आयो, ख़ालिद शाह सां अलॻि ॻाल्हि ॿोल हले पई, PM प्रोग्राम मैनेजर हैदर छॾो, हुन सां ॻाल्हि ॿोल हले पई। पोइ मूं चयो हलो अॼु प्रोग्राम कयूं था, कल्ह बि कोन कयो, त अॼु तव्हांजी मोहबतुनि खे, तव्हांजे प्यार खे, तव्हांजे साथ खे अञा वधीक ख़ूबसूरत था बणायूं। त तव्हां लाइव कॉल करे सघो था, मैसेज करे सघो था। मैसेज राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, उनखे जॉइन करे उन ते तव्हां मैसेज करे सघो था। वठो था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हा पोइ हीअ खोले छॾंदमि, छा कजे छा कजे छा कजे। हलो हिकिड़े गाने तरफ़ हलूं। बरसाति जो मौसम आहे त बारिश जो अहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक आहे, हिन ट्रैक खे तव्हां इंजॉय कजो ऐं मूं सां गॾु रहिजो।
हुजे तुझो अंग अंग बारिश में आलो हुजे वार वेड़ी छोती छद झुड़ालो हुजे वार वेड़ी छोती छद झुड़ालो हुजे तुझो अंग अंग बारिश में आलो हुजे तोखे बधामा कतियूं आओ पेरन में तोखे बधामा कतियूं तारो नक जी फुली चंद्र वालो हुजे वार वेड़ी छोती झुड़ालो हुजे वार वेड़ी छोती छड झुड़ालो हुजे तुझो अंग अंग बारिश में आलो हुजे वर्क वारन जहर हर में उतलाया प्यो वर्क वारन जहर हर में उतलाया प्यो सींध तुझी मूले ॼण रिसालो हुजे वार वेड़ी छोती छड झुड़ालो हुजे वार वेड़ी छोती छड झुड़ालो हुजे तुझो अंग अंग बारिश में आलो हुजे वेलकम जी, खुश आमदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहराइनि सां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सां चऊं पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। हिन महफ़िल में काफ़ी माण्हू आहिनि जेके असांखे ॾिसनि बि पिया ऐं काफ़ी असांखे माण्हू तंग कनि बि पिया, कॾहिं काफ़ी असांखे माण्हू ॾिसी ईअं थोरो हेॾे होॾे मुंहुं बि कनि पिया। सो उन्हनि जी वॾी महिरबानी। पर अब्दुल राफ़े मेमण साहब असां सां गॾु आहे। उन्हनि लिखियो आहे त ज़िंदगीअ में ॾुख ऐं ख़ुशी ॿई ईंदा रहंदा, पर असुलु ताक़त उहा आहे त असां मुश्किल वक़्त में बि हिक ॿिए जो साथ ॾियूं। ऐं इंसानियत जो नालो आहे जिते पंहिंजनि सां गॾु परायनि जी मदद करण खे बि पंहिंजो फ़र्ज़ु सम्झूं। अचो त गॾिजी प्यार, हमदर्दी ऐं सहकार सां समाज खे मज़बूत करियूं। जेको ॾुखनि में साथ ॾिए सो ई सचो यार। इंसानियत जो नालो प्यार ऐं सहकार। सिंध सलामत, साथ सलामत। एडवोकेट राफ़े मेमण साहब हैदराबाद खां। साईं कहिड़ा हाल आहिनि तव्हां खुशि आहियो? चाक चङा वारा। हैदराबाद भई ॾाढो मींहुं वसियो आहे, त पंहिंजो पाण जो ख़्यालु रखो। ऐं कराची में जेके माण्हू वेठा आहिनि स्पेशली जेके घरनि में ई आहिनि त घरनि ताईं रहनि, ॿाहिरि गैर ज़रूरी तव्हां न निकिरो। कोशिशि कयो जिथे जेकॾहिं तव्हां मथां ई वारी जॻह ते आहे त उते ई वियो। ऐं कोशिशि कयो त आस पास ध्यानु रखो त के तकलीफ़ में त न आहे मींहं में बरसाति में, त उन्हनि खां पुछा छा उन्हनि जी का मदद थी वञे त वाह वाह थी वेंदी। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं त विरहायूं पिया। ऐं काफ़ी माण्हू आहिनि जीअं अॼु वहीदा बि असां सां गॾु आहे जी। कहिड़ा हाल आहिनि वहीदा? तव्हां ठीकु आहियो? सभु ख़ैरु? हाणे माण्हू दुनिया परेशान थिए, वहीदा आहे कहिड़ी? असांजी वहीदा हिकिड़ी आर्टिस्ट बि आहे असांजी वहीदा अबड़ो, ऐं हिकिड़ी वहीदा ॿी बि हुई, ऐं हीअ बि वहीदा आहे। सो वहीदा तव्हां ॾियो हाल वाल? ॾाढो माना खिलण थो अचे तव्हांखे ज़िंदगीअ में, खिलंदा रहो, इहे ख़ुशि रहो। मींहुं वयोसीं, मींहुं पियोसीं, ताहिरी ॿाहिरी जेको गुड़ वारो जेको भतु न हूंदो आहे मिठो, उहो ठाहे पाण खायो घर में ऐं ॿियनि खे बि खारायो आस पास वारनि खे। सो ख़ैरु मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि खे विरहायूं पिया, ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु रखूं पिया। नेट टेलीफोन जेका लाइन आहे असांजी उहा ख़राबु थी चुकी आहे, छो त मींहुं वसे पियो, मींहं में टेलीफोन लाइन बंदि थी वई आहे। शुक्र आहे लाइट आहे,
टेलीफोन लाइन खन थी विए। वफ़ा मीर ख़ान आहे असां सां गॾिजे थो। ज़िंदगीअ जा सभु रंग आहिस्ते आहिस्ते मधम थियनि था, वक़्त जे वहिकिरे में सभु कुझु फ़ना थी वञे थो। दिलि जा ज़ख़्म यादूं ऐं अखियूं भॼी वञनि था, पर मौत जो सनाटो सभ खां गहरो महसूसु थिए थो। हर पल में हिकु ख़ालीपन, हिकु अणॼातल दर्द, ज़िंदगी जे रस्तनि ते मौत जा आसार नज़र अचनि था, पर यादूं, मोहबत ऐं अहसास सदाईं ज़िंदा रहनि था। मौत जे साए हेठि बि रूह जा गीत वसनि था। वफ़ा मीर ख़ान मुगेरी दुबई खां। थैंक यू। आज़ान गुरफ़त असां सां ॻाल्हाइजी। शहबाज़ सटी साहिबु आहे, अव्हां जूं बि महिरबानियूं। सो लख थोरा भई, अव्हां जा मोहबतूं, अव्हां जूं कचहरियूं, अव्हां जूं ऐं कचहरियुनि जे अहसास में, मोहबतुनि जे अहसास में अव्हां असां सां गॾु आहियो। सो इन गॾिजाणीअ खे अञा वधीक बहितर बणाईंदासीं, सुहिणो बणाईंदासीं। मींहुं वसे पियो, बरसातूं पवनि पियूं ऐं कचहरियूं त अॼु घणियूं थियूं आहिनि तव्हां सां, पर कोशिशि कयूं त तव्हांखे गीत, गज़ल, गाना बि ॿुधायूं। त सुठो हिकिड़ो गीत ॿुधायां थो, पर हुन खां पहिरियों हिकिड़ो गानो मां थो गुनगुनाए तव्हांखे ॿुधायां। कहिड़ो बरसाति ते गानो मूंखे असांजो यादि पियो आयो, पर ख़ैर ॿियो थो ॿुधायां तव्हांखे। हाल मुंहिंजा केरु पुछंदो, केरु आ मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उघंदो, केरु आ मुंहिंजो हिते, है केरु आ मुंहिंजो हिते। हाल मुंहिंजा केरु पुछंदो, केरु आ मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उघंदो, केरु आ मुंहिंजो हिते, है केरु आ मुंहिंजो हिते। मां अकेलो हिन दुनिया में ऐं दुनिया मूं लाइ अकेली, हाल मोहरम को बि नाहे ऐं न कोई बाह बेली। मूंखां मुंहिंजो केरु पुछंदो, केरु आ मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उघंदो, केरु आ मुंहिंजो हिते, है केरु आ मुंहिंजो हिते। छा कजे, छा कजे, छा कजे। किथे ढोर सुञा, किथे चोर सुञा, ऐं ढोरनि ऐं चोरनि सां गॾु बि हलंदासीं, पर छा कजे, ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा। ऐं ज़िंदगीअ खे जेकॾहिं आसान बणाइजे, ज़िंदगी खे जेकॾहिं मोहबती बणाइजे, ज़िंदगी खे जेकॾहिं ख़ुशगवार बणाइजे, त पोइ ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत थी वेंदी आहे। सो हिन ज़िंदगीअ खे वधीक असां ख़ूबसूरत तॾहिं बणाए सघूं था जॾहिं असांजी ज़िंदगी में सुठा माण्हू हूंदा, ख़ूबसूरत माण्हू हूंदा, प्यारा माण्हू हूंदा, दिलि वारा माण्हू हूंदा, रूह वारा माण्हू हूंदा। बेचैन माण्हू हूंदा, उहे असांजी ज़िंदगी ख़राबु कंदा। सो जेकॾहिं बेचैन हूंदो, तव्हां आहियो बेचैन, त पोइ असांखे बि बेचैन कंदो। इन करे तव्हां पाण ई बेचैन रहो ऐं पाण सां पाण खे, पंहिंजी बेचैनी खे पाण सां ई रखो। ॿियनि जे पासे बेचैनी न फैलायो, महदूद रखो पंहिंजो पाण खे। सो थैंक यू वेरी मच भई। ख़ालिद शाह साहिबु ॾाढो खिले पियो, टहिक पियो जे अॼु असां हिनखे मोकल था ॾियूं जल्दी ख़ालिद शाह खे। सही आहे, अॼु ख़ालिद शाह मोकल। सो तव्हां बि पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो भई। मींहुं वसे पियो तमामु घणो, हिते बि ॾाढो मींहुं आहे। मुंहिंजे लाइ बि दुआ कजो, मां बि ख़ैर सां घर पहुचां। तव्हां कलाक खनि जो पंधु आहे ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अॼु वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत, बल्कि मां तव्हांखे कंटिन्यू चवां थो पंहिंजे डायरेक्टर साहिब खे त कंटिन्यू कुझु गाना हलाए छॾे त ज़िंदगी ठही वञे। सो मूंखे दुआउनि में यादि रखिजो, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं पंहिंजे प्यारनि जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, पंहिंजे दिलि वारनि जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। मींहं खां पंहिंजो पाण खे बचाइजो। कोशिशि कजो त मींहं खे इंजॉय वारी सूरत में ॾिसिजो, घणो सोचिजो न। जेकॾहिं घणो सोचव त पोइ ज़िंदगी ॾुखी थी वेंदव। सो मां वठां थो इजाज़त। लव यू ऑल, गुड नाइट। ऐं वरी मुलाक़ात थिए थी तव्हां सां जुमे ते, जेकॾहिं मौसम जी सूरत हाल बहितर रही त। टेक केयर, अल्लाह भाई।
लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।